छोरा या छा थो करे पे तू? हमारी से नथी किताब तो पढ़ा पियो। तो इंजीनियरिंग कर। अमा अॼुकल्ह इंजीनियर्स खे जॉब नथी मिले। अॼु इंजीनियर्स जो को वैल्यू ना आहे, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि पाकिस्तान में का शइ ठहे ई नथी, त पोइ इंजीनियर कहिड़े कम जी? सॼी दुनिया इंजीनियरिंग पई करे, उन्हनि खां ॻाल्हि न मटी आहे, रुॻो तो खां मटी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां जेकॾहिं नथो हिकिड़ो शोबो जेको आहे सो मूंखे नथो अचे, मां हुन में इंट्रस्टेड न आहियां, त मां उहो पढ़ी करे छा कंदुमि? मां हमेशह हिकिड़े जीअं कंहिं माण्हू मुसीबत मां निकिरण जी कोशिशि कंदो आहे, पूरी ज़िंदगी मां ट्राए कंदो रहंदुसि त मां हिन मुसीबत मां निकिरां। मां उन शइ खे पंहिंजो प्रोफेशन कीअं बणायां? सॼी दुनिया खे छॾे रुॻो तो वटि इहा शइ पई आहे। मां पूरी ज़िंदगी हुन शइ मां निकिरण जी कोशिशि कंदे कंदे गुज़री वेंदी, ऐं मां कॾहिं न निकिरी सघंदुसि, छो त मुंहिंजी डिग्री हुन महिल थियल हूंदी उन शइ में। मां अॻिते कीअं कंदुसि, छा कंदुसि मां? तव्हांजे लाइ इहे पालक खणी आई आहियां, अॼु मां ठाही, मां अचो भला भाभी वारनि खे बि पाड़े में, मां पाड़े वारनि जो बि त हक़ु आहे नी, पाड़े वारनि खे बि त ॾियूं नी। पर मां त माई तव्हांजो हिते ॻाल्हियूं ॿुधी करे हैरान थी वई आहियां। माना तव्हां जेको आहे सो अञा कहिड़ी सदी में त रहो पिया, इंजीनियरिंग बाहि ॾियां इहा इंजीनियरिंग त मां अॼुकल्ह कंहिं वैल्यू जी बि न रही आहे। वीचारा ॿार जेके आहिनि सो जेको माना चाहिनि था उहो करणु ॾियो नी। हाणे मिसाल जो हिकिड़ो मिसाल थी रहे, भाभी बुरो न मञिजा, क़ुर जो कसम अथई। हाणे हे ॾिस, मां हिते पालक विझी आई आहियां हिन देॻड़ीअ में, मिसाल हिन देॻड़ीअ में जेको आहे सो पालक पई आहे। हाणे तूं चओ त न मूंखे अॼु जेको कुकड़ जो ॿोड़ो खाइणो आहे, त मासी इहो जेको आहे सो ईअं त न थींदो नी। मिसाल हिन में तूं कुकड़ त न कढंदे नी। हाणे तूं बि उहो साॻियो मिसाल थी ॾे नी, पुट में पई आहे मिसाल पालक, त चएसि त कुकड़ जी डिग्री कर। मां ईअं त कोन थींदो आहे नी, वीचारे में हुजे बि त सही न उहो लालण। ऐं ॿियो अॼुकल्ह मां अहिड़ा प्रोफेशन अची विया आहिनि जो अलाह को तौबा ज़ारी आहे। चए मेकअप करण बि, चए प्रोफेशन आहे, डिग्री थी शइ पई। चए कपिड़ा ठाहींदो त चए डिग्री थी शइ पई। चए मां जेको आहे सो इहो वकील आहियां, ॿियो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अची वियूं। तूं हर भर वीचारे खे जेको आहे सो इहो माना इन में छो थी करणु ॾे? हो वीचारो एक्टर थो थियणु चाहे नी। ईअं ड्रामा भराईंदो, मासी मोरा छींदो, कॾहिं मासी सुखा छींदो, कॾहिं मासी न मरंदी छींदो, कॾहिं मासी जीअंदी छींदो करे। तूं रुॻो हिनखे जेको आहे सो इहो हिकिड़ो ई थी कराए पई, इहो हिकिड़ो पेंट अची वियो आहे तोॾे इंजीनियरिंग। माई तूं त कॾहिं स्कूल ई कोन वई, तोखे कहिड़ी ख़बर त इंजीनियरिंग छा थींदी आहे, त दागदरी छा थींदी आहे, घणा साल लॻंदा आहिनि, अलाह खे मंझि माई। माई तूं असांजे फ़ैसिलनि जे विच में न ईंदी कर। मां तव्हांजे फ़ैसिलनि में कोन थी वठां पई, पर पंहिंजे पुट जी ज़िंदगी बर्बाद न कर माई। सुभाणे मरी वई आहे न, हाणे तूं त मरण ते आहे, हिकिड़ो पहिरियों क़बर में थी, हिकिड़ो हिते थी, सुभाणे हुन वीचारे जी ज़िंदगी लॻी वेंदी नी, पुट जी ज़िंदगी। हाणे पोइ माई तूं कहिड़ो फ़र्ज़ु निभायो माउ थियण जो? भाई ॾियां वीचारे खे करणु ॾे, सुभाणे मरी वई त कुझु सुभाणे यादि त कराई, अचई क़बर ते कुल त पढ़ी वञाई। ॾाहिणे वठो पंहिंजे लाइ पालक। माई आयासीं अलाए छा, असां त चङा ई करे अचूं था, तव्हां त तोभां ज़ारी। इहो तव्हांखे बि मां इहो चवंदीसांव, पंहिंजे ॿारनि खे जेको आहे नी माना सुठी तालीम ॾियो, ऐं जेको वीचारा चाहिनि था अबा, ईअं त पूरी ज़िंदगी वीचारनि जी लॻी वेंदी, माना तव्हांखे बि बाद में पिटींदव। बसि हाणे पोइ इन शइ जो ख़्यालु कजांव। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे हयात ॾे। मां सदकू